पाप नगर, पाप नगर। दिल जी पसंद आए मिठल जी थी सिख सां जेकॾहिं मिठल संग करे आ न त राबेल खे बदनाम न कयो आहे। सरदार साईं हाणे घटि न आहे करणी, छोकिरी हर हाल में वठणी आ। बाबा पोइ जेको बि थियो, बाबा साईं मल्हार त हाणे छॾाए ॾींदो न नूरल खे। अञा त मल्हार खे आज़ार खाइणा पवंदा मुंशी, यादि कोन अथई त असांखे ॾिसी करे इहो निरड़ में पकड़ विझंदो हुयो नूरल जो पुटु, उनखे एतिरो जल्दी माफ़ करे छॾियां? न मुंशी न। पर सरदार साईं नूरल त तव्हांजे हुकुम मुताबिक़ हड़ विञाए छॾी आ। भली पुछड़ा थियनि, मिठल जी धीउ त हर हाल में हासिल कयां, पर नूरल खे पुछड़ो करणो हुयो ऐं मिठल जो बि मथो ख़राब हुयो। उनखे बि ख़बर पए त बालाज खान कहिड़ी बला जो नाम आहे। बालाज खान जे पुल ते रुगो चढ़े ॻोलाटी हिकड़ी खाराईंदोसांसि। कमज़ार असांजा माण्हू बालाज खान खां सीनो साहे कोन सघिया ऐं मुंहिंजे वर बि कोन थो चढ़े, पर दिलि जो सूर आख़िर कीअं पलिजे? सिकंदर खान माण्हू वॾे कम जा, पर बालाज खान जा भाग भला जो मरे ई कोन थो। घर वेही बालाज खान खे पिटनि था, वञी जहिड़ो कनि त बालाज खान मरंदो न। सिकंदर खान ॻोठ में कम वारो माण्हू आहे मल्हार, सो लाकब में आ, बाक़ी माण्हू आहिनि इहो वेले टार। बालाज खान बाबा वॾी बला आहे, उनखे मारण वारे जा ॿ जिगर हुजनि ॿ। मल्हार छा मारींदो सरदार बालाज खान खे कमदार? असां उन जे लाइ धरती ड्रामो करे छॾींदासीं। भले छा दाल छा बिस्मिल्लाह। को भी सिकंदर खान खे न बचाईंदो, को भी न। जेको बि अॻियो ईंदो उनजे सीने ते फायर कंदुसि, सिधो सीने ते। बीहो हिते, हिन जो मौत पक्को आहे। पर छो? सिकंदर खान तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? बस वॾेरे जा ऐं हा मुंहिंजी हिकु ॻाल्हि कनि खोले ॿुधी छॾ, हिन पूरे तरह में बस हिकिड़ो ई खान आहे, उहो आहे सरदार बालाज खान। बस सभई हिकु पासे ते बीहो, न त सीने में गोली ठोकींदोसांव। बीहो। ओए ज़ुल्म थियो, वैल थियो, सिकंदर खान जो रतो आयो। जल्दी करो, वारो कयो, गाड़ी कढो। जल्दी को सिकंदर खान के खड़ी आनो अस्पताल। शेरदिल हा थियो आहे चाचा, छो परेशानी? सिकंदर खान खे गोलियूं लॻियूं आहिनि, उनजे बचण जो आसरो घटि आहे, उथी त अस्पताल हलो। वाह चाचा वाह, सफ़ा को ज़ोरावरी। बगेड़े के बंदूक लगी आ, तू वरी परेशान थियो ही। सोट वडेरो आहे गोठ जो, हुनजी खेर खेर ते वठण वञ न। सोट जेकॾहिं मरी वियो न त मुंहुं ॾिसण बि कोन वेंदोमांसि। मूंखे अहिड़नि वॾेरनि खां नफ़रत आ। पर चाचा इहो त ॿुधा त इहो नेक कमु कयो कंहिं? बालाज खान जो नौकर मंठार उताक में अची ज़ख्मी करे वियो आहे सिकंदर खान खे।
आहे त मंटार इहो कमीणो मुंहिंजो दुश्मन, पर कमु अहिड़ो कयो अथई जो दिलि चवे थी त इहो दुश्मनी विसारे हार पारायांसि वञी हार। हाणे छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, मानी खा ऐं बाबा सां गॾिजी वञ, वॾेरनि सां वञी हाल भाई थी अच सोट। चरी थी वई जा, जॾहिं वॾेरनि सां मुंहिंजी दिलि ई ठरियल न आहे त पोइ हुनजो हाल भाई थियण छो वञा? शेर दिल ठरियल हुजे या न, पर लोक लखा त पवंदी न। जे न वेंदासीं न त वरियल खान नाराज़ थी वेंदो। उनजे पुट जो बचण मुश्किल आहे। मिली सियाणो थी, जिद न कर। चाचा चई त घरां निकिरी वञा, तव्हां भली वञो, मां कोन हलंदुसि। बाबा सोट पंहिंजी ज़िद तां न लहंदो, तव्हां ई वञो। मां त वञा थो अमा, पर शेर दिल जो हलणु ज़रूरी हुयो। वरियल खान पहिरियां ई नाराज़ आहे शेर दिल खां। जे हेड़ी वेल न वयो त बहितर नाराज़ थी वेंदो। भली रोज़ मुंहिंजे लाइ क़यामत बर्पा करे छॾनि, मां उन्हनि जी बर्बादी में राज़ी आहियां। उन्हनि जे ॾुख में शरीक कॾहिं बि कोन थींदुसि। तुंहिंजो ज़िद ऐं वॾेरनि लाइ नफ़रत ख़बर न आहे त असांखे अलाए किथे पुॼाईंदी शेर दिल। अमा मां वञा थो इस्पताल, पर तुंहिंजो मुड़ुसु मूंखां ज़ोर आहे। इहो सॼो ज़ुल्म बालाज खान जो कयल आहे चाचा मिठल सां। बालाज खान त हिन राज जो दुश्मन आहे, पर चाचे नूरल जो बि मथो फिरी वियो आहे। कुझु बि न सोचई त पाण में मिट आहियूं। समझिला ॿी ॻाल्हि ॿुधी अथव या न? न दादा, कहिड़ी ख़बरचार, कहिड़ी ॻाल्हि? मंठार छोरो मरी वियो या धकी आहे? धक त दुश्मन खे मौत जड़ा आहिनि मुंशी, पर जेकॾहिं बची वियो त ॿिए भेरे मुंडी खणी थो मांसि मुंशी। जेकॾहिं वरियल जो छोकिरो बची वियो न त वरी वार करण में मज़ो ईंदो मुंशी। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए। सारंग, तूं त घटि में घटि चाचे नूरल खे सम्झाई आहे न त हू इहे न करे। मुंहिंजी काथे थो मञे चाचो नूरल। गमदिल मां मथो हणी हणी चरियो थी पियो आहियां, पर चाचे देर ई न कई। बालाज खान जे चवण ते वञी चाचे मिठल खे चई त असांजी तव्हां सां मिट्री न आहे। मिट्री माइट्री पंहिंजी जाइ ते सारंग, पर न्याणी ते जेको तव्हां इल्ज़ाम हयो आहे न, इहो ठीकु न आहे। इहो ग़लति अमल आहे सारंग। ऐं हिन ॻाल्हि जो वीचार सभिनी खे थींदो। मल्हार बि हिन ॻाल्हि ते कावड़ कंदो सारंग। ख़बर पवंदसि त ॿरी पवंदो। यार मल्हार जी तूं बि मूंसां कोन्हे लॻंदी आहे। नहीं वरी हुनजे मां सुवालनि जवाबनि जो जवाब त आहियां। चाचो नूरल मल्हार जो पीउ आहे। मिट्री त चाचे नूरल ख़तम कई आहे, हुन खां वञी सुवाल जवाब पुछे। यार जेको थियो उहो ठीकु न थियो। सभु को न्याणियुनि वारो आहे। चाचा मिठल खे वीचार वॾो थींदो। इहो सॼो ज़ुल्म बालाज खान जो कयल आहे चाचा मिठल सां। बालाज खान त हिन राज जो दुश्मन आहे, पर चाचे नूरल जो बि मथो फिरी वियो आहे। कुझु बि न सोचई त पाण में मिट आहियूं। समझिला ॿी ॻाल्हि ॿुधी अथव या न? न दादा, कहिड़ी ख़बरचार, कहिड़ी ॻाल्हि? वरियल खान जे पुट खे ओताक में गोलियूं हणी विया आहिनि। ॿुधण में आयो आहे सिकंदर खान शदीद ज़ख़्मी आहे। सिकंदर खान खे? सिकंदर खान खे बि बालाज खान जा हथ नसीब थिया हूंदा। असांजे तर में हिकु इहो ई त रहज़न आहे। इहो उनजो ई कमु आहे। पंहिंजे रस्ते में नंढा ऐं वॾा पहल सभु कंदा चूंडाईंदो आहे। ॿियो केरु आहे अहिड़ो रहज़न जेको माण्हू माराए गोहर? मां त चवां थो हल त हलूं, हली वरियल खान खां पुछी अचूं। यार वञणु त घुरिजे, पर जो वॾेरो आहे हुन सां हाल भाई थियणु घुरिजे।
अस्पताल खणी विया आहिनि सिकंदर ख़ान खे। तव्हां वञो त पोइ अस्पताल वञिजो। सारंग, चाचा नूरल किथे आहे? असां बि गॾिजी वञूं वरेल ख़ान ॾे। चाचो त घर कोन्हे, बालाज खान ॾे वियो आहे। गमदिल असां बि हलूं, असांखे बि हलणु घुरिजे। गौर पर इहा त ख़बर हुजणु घुरिजे न त कहिड़ी अस्पताल में आहिनि। अरे यार ख़बर पइजी वेंदी, पुछी वठंदा वे, खोड़ माण्हू मिलंदा, पाण ई ॿुधाईंदा। अचो त हलूं। असां हलूं असां। ठीकु। मरियम, आख़िर तुंहिंजे मुड़ुस खे असां ते कॾहिं रहम ईंदो? छो नथो शाहनवाज़ खे आज़ादु करे? तुंहिंजो मुड़ुसु पहिरियां हुनजो भाउ आहे। जे असांजे वस में हुजे न त अदा शाहनवाज़ खे हींअर ई आज़ादु कराए छॾियूं। अदी बालाज खान हुनखे नथो छॾे त हुनखे छा थो करे सघिजे? आज़ादु नथो करे? मूंसां मिलण त ॾे न शाहनवाज़ खे। तूं एतिरो त चई सघीं थी न पंहिंजे मुड़ुस खे। तोखे कूड़ा दिलासा कोन ॾींदसि, मुंहिंजी हिकु बि कोन ॿुधंदो। अदी चाची, तूं बाबा जे ज़िद खे ॼाणे थी न, हू कंहिंजी बि कोन मञींदो ऐं हुनखे चवण सां रहंदो ॻाल्हि ते ज़िद ॾींदो। त पोइ भला असांखे छॾे असां हितां हलिया वञूं। मुंहिंजो हिते साह थो घुटिजे। मां काॾे वेंदसि चाची? मां जो तव्हांजे मथे लॻी आहियां, मुंहिंजो छा थींदो? राणी, तूं हथु खणी पंहिंजे पीउ खे पिट। असां त तोते नाहक न कयो आहे न। चाची, बाबे जे लाइ ज़बान त बददुआ कीअं कढंदसि? पंहिंजे नसीब खे मयार ज़रूरु ॾींदसि। तव्हांखे आज़ादी मिले थी त भली वञी सुख सां जियो। मुंहिंजो नसीब मूंसां चाची, मूंखे पंहिंजे मथां भार न सम्झो चाची। मूं ज़िंदगी सां समझोतो करे छॾियो आहे चाची। मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वेंदी तव्हां सां गॾु बि ऐं तव्हां खां धार बि। तोखे धार करण जो कोन सोचियो आहे राणी, पर उन मासूम सां तुंहिंजो निकाह ही त नाहक आहे। इन करे थी चवां त असांजे हितां वञण खां पोइ शायदि तुंहिंजे पीउ जूं अखियूं खुली पवनि ऐं पोइ तुंहिंजे बारे में सोचे। अधु सदोरी, तूं हीअ छा थी चएं? राणी जो निकाह थियो आहे तुंहिंजे पुट सां, हाणे छा सोचबो? चाची, हाणे सोचणो क़बर जो आहे। निकाह हिकिड़ो थियो सो थियो। केॾो न ज़ालिम आहे तुंहिंजो मुड़ुसु, केॾो नाहक कई राणी सां। राणी जे हिकु हिकु लुड़क जो हिसाबु तुंहिंजे मुड़ुस खे ॾियणो पवंदो। पंहिंजे गुनाह जी पाण सज़ा लोड़ींदो। सदोरी, बसि तूं हिकिड़ो एहसान कजांइ। राणी खे इहो तूं महसूसु न कराइजांइ त तूं असां ते ॿार आहीं या तूं असांखे कोन थी वणी। मां राणी खे भले सोने पलंग ते विहारियां, मुड़ुस जी विरूह मासूम त कोन मिलंदी न राणी खे। मरियम, बलाज खान ते कहर पवंदो, रब पाक लोड़ाईंदसि। जान छॾाए पंहिंजी नूरल, मिठल जी धीउ तव्हांजे धारण खां घणी हुई। हाणे सरदार ॼाणे त मिठल जी धीउ ॼाणे। तूं गैरतमंद माण्हू केतिरो पारो ॾींहुं बि पेरी ते। बसि मुंशी, हर को वञी पाण ॼाणे। बसि मूंखे मुंहिंजो पुटु मल्हार छॾाए ॾियो। बाबा, मल्हार खे सरदार साईं छॾाईंदो, तूं परेशान छो थो थी? सरदार साईं बि अलाए छो देरि कई आहे मुंशी। सरदार साईं अची वञो नूरल। सरकार, मूंखे मुंहिंजो पुटु मल्हार छॾाए ॾियो। मल्हार पुलिस जी क़ैद में आहे, मुंहिंजे क़ैद में कोन्हे को। हिन दरवाज़ो खोले आई, तोखे ॾियां तूं वठी वञ। सरकार, मूं तव्हांजे हुकुम मुताबिक़ मिठल खे रिश्ते वठण खां इनकार कयो आहे। मूंखे मुंहिंजो पुटु। तुंहिंजो पुटु तोखे छॾाए ॾींदुसि नूरल। बाक़ी मिठल जी छोकिरीअ तव्हांजी हयाती बचाए वरिती। तुंहिंजो पुटु जेकॾहिं मिठल जी धीअ परणिजे हा न त हड़ई हयातियूं विञाए वियो आहे। सरदार साईं, मुंहिंजे पुट सां पुलिस विढ़ंदी हूंदी। बाबा, मूंखे मुंहिंजो मल्हार छॾाए ॾियो। मूं ते अहसान कयो साईं। बाक़ी मिठल ऐं अव्हां जो मामिलो अव्हां पाण ॼाणियो। मां आहियां मुंशी मखणो, कॾहिं न मोटां सखणो।
नूरल सरदार साईं चयो न तोखे त मल्हार तोखे छॾाए ॾींदो। बाबा पुलिस जो मामलो आहे, 2-4 ॾींहं त लॻंदा न। हाणे तूं वञ नूरल, बाक़ी मल्हार जो बिलो सरदार साईं पाण कंदो। सरदार साईं पारत हुजे बाबा, मल्हार खे जीअं पुलिस न मारी। दस्तूर वही दोज़ख जहिड़ो आबाद हितड़े पाप नगर, आरूप तुंहिंजो रहज़न जहिड़ो बर्बाद थिया हिन के घर। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। लगे तो बि करे आयो हार मंठार जे मुक़दर में हराम आहे, वरियल जे मथे में वारी पइजी वई। वो हिते रखीस, वरियल बि छा यादि कंदो धनारनि जा धक। बालाज खान खे ख़ुशि करे छॾियो आहे तो मंठार। मूंखे तुंहिंजी वफ़ादारी ते नाज़ आहे। बाक़ी शेरदिल, वक़्तु आयो त हुनजो बि सिर वढणो आहे तोखे। ग़ुलाम जी वफ़ा क़बूल थे, जीअण जो मक़सद पूरो थी वियो। सरदार साईं तव्हांजो हुकुम हुजे त शेरदिल जी मुंडी लाए अचां। मंठार छोरो मरी वियो या धकी आहे? धक त दुश्मन खे मौत जड़ा आहिनि मुंशी, पर जेकॾहिं बची वियो त ॿिए भेरे मुंडी खणी ईंदोमांसि मुंशी। जेकॾहिं वरियल जो छोकिरो बची वियो न त वरी वार करण में मज़ो ईंदो मुंशी। बालाज खान खे ज़ख्मी दुश्मन सां फिरण में मज़ो ईंदो आहे। सरदार साईं मंठार टिजी धक कयो हूंदो, असांखे हुकुम थिया त हिकु धक में ज़िंदगी पूरी थी वञे। असां हाकिम सरदार साईं ते मंठार जो सितारो चढ़ियल आहे, बाक़ी हथियार हलाइण में असां खां वधीक को बि कोन आहे। मंठार जे सीने में शींहं जी दिल आहे गुलाब, तव्हां सीने में सियाड़ जी दिल पालियो था वठो। तव्हां मंठार जी बराबरी न कयो। मूं तव्हांखे पहिरियां बि चयो आहे त मंठार मूंखे प्यारो आहे। सरदार साईं, हाकिम ऐं गुलाब जे अॻियां मंठार फ़क़ीर आहे। इन्हनि खे पंहिंजो कमु करणु आहे, मूं फ़क़ीर खे पंहिंजो कमु। शायद दोस्तान तोखे ख़बर न आहे त वल्लू के बारे में इने गैरत ईंदी आहे। हिकिड़ो दफ़ो हा वल्लू, जॾहिं मां तुंहिंजे घर रहंदो आहियां तोमें त मां गैरतड़ी न आहे ॾिठी। अम्मा तोखे मुंहिंजो कसम, तूं बाबा जे पुछण खां पहिरियां कोन वेंदी। मरियम, तूं पंहिंजे मुड़ुस जे ज़ुल्म खां त वाक़ुफ़ आहीं, अञा बि वञण जो ज़िद थी करीं? अम्मा तूं ॼाणे थी त बाबा जो मामा वारनि सां ठाह न आहे। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। नारावाल न माण्हू मारी दे परे थियो। अॼु मां हिन जो लाश लटींदुसि हिते। नारावल न तोखे खून करण कोन ॾींदासीं। अॼु हिन जी हयाती पूरी आहे। एतिरा मुतबरनि जो मुंहिंजे वारे जो पाणी था पाण दिलाइनि। पाणी जे करे माण्हू मारींदे चढ़ियो थी वियो आहियां रावल। हिन मूंखे छितो कयो आहे। अॼु हिन खे उफट मारींदुसि। वरी जेकॾहिं मुंहिंजो पाणी पाण ॾे वाहेव न
तेनी वाह में पूरी तो मावा घर वनी शुक्राने जा ब नफल पड़ जाए वरी जे एड़ी गलती के न कोडर सा दंत कप छड़ी दो हल तो तुझे दिल में खबर नाहे छा हूंदो मल्हार बाक़ी तुंहिंजे पीउ ॾाढा ॾुख ॾिना आहिनि मूंखे मुंहिंजी मोहबत जो इहो मुल्ह कोन हुयो जेको मिलियो आहे मूंखे तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिलण त हाणे मुश्किल थी वियो मल्हार पर मयार तोखे ज़रूरु ॾींदसि राबेल खे एतिरो रुआरियो आहे तुंहिंजी मोहबत टको मान करे छॾियो आहे तुंहिंजे मिटनि मुंहिंजी वफ़ा जो मूं इहो कॾहिं सोचियो कोन हुयो त तुंहिंजे प्यार में मूंखे मेड़ा मिलंदा मां त रोज़ दिल में ख़ुशियुनि जा नवा गुलाब टिणंदा हुया कहिड़ी ख़बर त हिक ई ॾींहं में दिल जी धरतीअ ते फुटल गुलाब सड़ी रख थी वेंदा चल रब कंदो ख़ुशियुनि जे लाइ सिकंदो रहंदे बालाज ख़ान तड़पंदो रहंदे बालाज ख़ान खबर नाही मां साथ मल्हार मुझे बारे में छा सोचींदो हूंदो छा मासड़ वांगुर मल्हार बि मूं ते शक कंदो न न मल्हार मूं ते शक कोन कंदो पंहिंजो मिलण थिए या न थिए पर मल्हार जो मूं ते साॻियो ई यकीन हूंदो मां त हुनजी मोहबत आहियां मां साथ मल्हार बेवफ़ा कोन थींदो हू त मूंसां मोहबत कंदो आहे न वे मामा दे हाँ मामा दुआ अल्लाह बगड़ू जल्दी चाय पियाए दूध पत्ती फुल जे दिमाग में ठकावा निकरी वने न पहिरियां ही 17 चाय जा पैसा कोन ना थी त हाणे वरी कीअं ॾियां ना चावा वट अरे बाबा के जो कर्ज खादो आ छा जमा तो जा खाइंदस और बिल्डिंग
बोलू पैसन को बगैर चाय न मिलंदई। ॾिसां थो त कीअं नथो चांहि ॾे मूंखे पैसनि खां बग़ैर। शायदि उस्ताद तोखे ख़बर न आहे त वलू के बारे में इन गैरत ईंदी आहे हिकिड़ो दफ़ो। हा बोलू जॾहिं खां मां तुंहिंजे घर रहंदो आहियां तो में तो मां गैरतड़ी न आहे ॾिठी। हाणे वरी कीअं गैरत आई? अरे बगड़ू चांहि ॾींदे न त नकड़े छा कंदे तूं? मम्मी सरदार बालाजी खान खे दान ॾींदो मैं तूं। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां इहो चवां पियो कोप धोई ॾींदो मैं सरदार खे दान ॾे। हल ठीक आहे ख़ैर आहे बस। मामा बगड़ू कितने जा पैसा इनके चांहि ॾे तव्हां ॾे। हा ठीक आहे तूं चवें त मां ॾियांसि पियो। हा वे ॾियां। वे मम्मू हुरो त तव्हां बि हिक घर में जॻह अथव, ॿी होटल ते बि घर नथा मरो। खड़िया पैसा वता थी थोरो पंध बि कर। वाह वाह अहिड़े मम्मू सदको वॼाए अला दिलि ते जंहिंजी पहिरियों दफ़ो चुमी जाए भागा तड़ी नथी कयो जाए। सिकंदर खे गोरियूं लॻियूं आहिनि, हो मरी वेंदो। मां हुन खे ॾिसी अचां। अम्मा तूं बाबा जी इजाज़त खां सवाइ कीअं वेंदीअ? तोखे बाबा जी ख़बर न आहे? तुंहिंजे पीउ जो इंतज़ार कंदसि त देर थी वेंदी। मूंखे वञण ॾे राणी, मूंखे वञण ॾे। अम्मा तोखे मुंहिंजो कसम, तूं बाबा जे पुछण खां पहिरियां कोन वेंदीअ। मरियम तूं पंहिंजे मुड़ुस जे ज़ुल्म खां त वाक़ुफ़ आहीं, अञा बि वञण जो ज़िद थी करी? अम्मा तूं ॼाणे थी त बाबा जो मामा वारनि सां ठाह न आहे, वरी तूं ओॾां वञण जो ज़िद छो थी करी? बाबा सभिनि खे मारींदो, तूं उन खां पुछा करे पोइ भली वञ। ईअं वेंदी त वॾो नाहक थी वेंदो। अम्मा राणी सही थी चए मरियम, अल्लाह तुंहिंजे भाइटे ॾे ख़ैर कंदो, तूं परेशान न थी। भाउ जो पुटु आहे, परेशान कीअं न थिया? मुंहिंजी दिलि फाटी पवंदी जे मां उनखे न ॾिसंदसि त। अबे जी पीढ़ी थी वञे, मां बेबस आहियां। मुंहिंजो भाइटो ज़िंदगी मौत सां जंग विड़ी रहियो आहे। मां बेबस उनखे ॾिसण बि नथी वञी सघां, अहिड़ी ज़िंदगीअ खां त मां मरी वञा त भलो आहे। मां छा कयां? वञा त काॾे वञा? दी पाप नगर